कच्चे जे इलाइक़े में ठेॿियाट थाणे जी हद आहे उते मौजूदु आहियूं। ही शहनशाह बासर जेको आहे काज़ी अहमद जो उन सोलंकी बिरादरी जा माण्हुनि उन्हनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो आहे। असीं सेवण शरीफ़ में रहण वारा आहियूं। ज़मीनूं असांजूं भुटे साहब खां वठी हिते हूं। हिकिड़ी ज़मीन पाण हड़पायो वेठो आहे। खेसि वटि का ज़मीन कोन्हे, कब्ज़ा माफ़िया आहे। का बि पुलिस हिननि वटि नथी अचे। इहा बनड़ी आहे जेको असां मटर सरी ॿियो जेको केरु पोख आहे उहा करे पंहिंजा बचा था अचूं। इहो शहनशाह काज़ी अहमद जो असांजे लाइ कहर ज़ुल्म करे नंढड़ा असांजा बचा असांखे धाड़े विहारे असांखे शहनशाह शाह असां सां ज़ुल्म करे छॾियो आहे। तन खे वठी अचो, असांखे इंसाफ़ खपे। अहिड़ा उन्हनि वटि औज़ार आहे जेको माना हयनि त असां घर ई सभु सड़ी वियो हलियो। नंढड़ा बच्चनि जो असांजो हाँ पियो फाटे, असां सामान सभु खाधे पीते और राशन सभु कुझु सड़ी वियो हलियो। हिननि मुतालबो कयो आहे जी सिंध खां डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी नवाब शाह, एसएसपी जामशोरो समेत जेके वस वारा अमलदार आहिनि उन्हनि खां मुतालबो कयो आहे त हिननि सां इंसाफ़ करे ऐं जेको कब्ज़ा कोराए शहनशाह उनखे गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन काशिफ कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध टीवी न्यूज़ सेवण शरीफ़।